अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में पहली कार दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी फुलजी स्टेशन खां दादू ईंदे टे हथियार बंदन हथा म्यूनसिपल कमेटी दादू जो काउंसलर सैद अमीर शाह बुखारी रकमाल फुरलुट पुलिस पारां हद जो तकरार ॼाणाए NC दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मुतासिर जो एहतजाज। ख़बर मूजिब दादू फुलजी रोड तां टे हथियार बंदन सैद अमीर शाह खे यरकमाल बणाए मोटर CD मोटरसाइकिल 40,000 रुपया रोक रक़म ऐं 2 मोबाइल फ़ोन लाइसेंस वारो पिस्टल फुर करण बाद फायरिंग कंदा फरार थी विया। फुर वाक़े ख़िलाफ़ मुतासिर दुर सैद अमीर शाह बुखारी, अनीस शाह बुखारी, बाबर शाह बुखारी, हाकिम उमरानी, रावल सोलंकी, हमीद कमरानी ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब आडो फुलजी ऐं शहीद मखदूम बिलावल पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त दादू मां अमन छो पखी उॾामी वियो आहे, फ़ौरन धरती तंग करे छॾी आहे। फुर वाक़े जी मखदूम बिलावल पुलिस रिपोर्ट दर्ज न पई करे छॾे त फुर मखदूम बिलावल पुलिस जी हद में कई वई आहे। हिननि SSP दादू डॉक्टर फ़रख अली लंचार खां मुतालबो कयो त फ़ौरन ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर कयल रक़म मोबाइल फ़ोन पिस्टल ऐं मोटरसाइकिल वापसि कराए फ़ौरन गिरफ़्तार कया वञनि।